नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यूयॉर्क खां ख़बर ॾींदा हलूं त अमेरिका में हिक ॾींहं में कोरोना वायरस सबबि फ़ौत थी वेलनि जो अंग 2000 खां मथे थी वियो। अमेरिका में कोरोना वायरस सबबि फ़ौत थी वेलनि जो अंग 2000 खां मथे थी वियो, जंहिंखां पोइ अमेरिका पहिरियों मुल्क बणिजी वियो जिते कोरोना वायरस सबबि हिक ई ॾींहं में सभिनी खां वधीक फ़ौतगियूं रिकॉर्ड कयूं वियूं आहिनि। गुज़िरियल ॾींहुं डिस्ट्रिक्ट कोलंबिया समेत अमेरिका जे 50 रियासत में घटि 2035 माण्हू कोरोना वायरस सबबि फ़ौत थी विया आहिनि, जंहिंखां पोइ अमेरिका में हिन मौज़े वायरस सबबि फ़ौत थी वेलनि जो अंग 18725 थी वियो। अमेरिका मीडिया मूजिबि अमेरिका में कोरोना वायरस जे मरीज़नि जो अंग 5,02,318 थी वियो, जॾहिं त कोरोना में लाशूं एतिरियूं वधी थी वियूं आहिनि जो लावारिस लाशनि खे दफ़नाइण जे लाइ मज़दूर भर्ती कया पिया वञनि। वाशिंगटन पोस्ट मूजिबि सॼी दुनिया में कोरोना वॻे फ़ौत थियलनि जो अंग 3 लख खां मथे थी वियो, पर माहिरनि खे इम्कान आहे त हालतूं जॉन होप्स यूनिवर्सिटी तरफ़ां फ़राहम कयल अंगनि अखरनि खां बि वधीक ख़राब आहे, जंहिं जो सबबु चीन ऐं ॿियनि जॻहियुनि ते शफ़ाफ़ियत जी खोट आहे। ख़ासि तौर ते अस्पतालनि जे ॿाहिरां फ़ौतगियुनि सबबु तस्दीक़ करण में परेशानी पेश अची रही है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।